मौज़िज़ हाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हांखे ख़बर आहे त मां हिन वक़्तु मौजूदु आहियां प्रेस क्लब ते अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त प्यार जा परणा वारा जेके आहिनि उहे अक्सर ईंदा आहिनि। अॼु बि असांजे हिन प्रेस क्लब ते हिकु अधु उमिरि जो जेको आहे इंसानु शख़्स हिकिड़ो मौजूदु आहे जंहिं हिकिड़ी नंढड़ी सुहिणी ऐं सबाजड़ी छोकिरीअ सां प्यार जो परणो करे माइटनि जे भउ खां अची असां वटि तहफ़ुज़ जे घुर जे लाइ हिते प्रेस क्लब में पहुता आहिनि। ऐं पोइ तव्हांखे ॿुधायूं त आख़िर हिननि खे इन क़दम खणण जी ज़रूरत छो पेश आई। मां त इहो चवंदुसि पंहिंजे अॼु हिन प्रेस क्लब माइक जे हवाले सां त जेके माइट पंहिंजे औलाद जे प्यार जे परणनि जो ख़्यालु नथा कनि त पोइ यकीननि हुननि खे कोर्ट जो सहारो वठिणो थो पवे ऐं वरी उन्हनि खे भउ बि ॾाढो थो थिए। हुते लिकण जे बजाए जे माइटनि जे चवण ते निकाह कंदा शादी कंदा त मिट माइट बि सभु गॾु थींदा ऐं ख़ुशी वारो हिकिड़ो माहौल हूंदो। जॾहिं त हाणे हिन नए जोड़ो जेको मुंहिंजे साम्हूं वेठो आहे हिननि जे बूथ ते ॼणो ख़ुशी कोन्हे पर मुंहं ते ॿारहां वॼी रहिया आहिनि छो जो ख़ौफ़ हुननि जे मथां तारी आहे। सो हाणे तहफ़ुज़ जे घुर जे सिलसिले में प्रेस क्लब ते पहुता आहिनि